डॉक्टर नियाज़ कालानी साहब, मां डॉक्टर खुशहाल ऐं कुझु काफ़ी हिते सीनियर दोस्त साईं इस्माइल वसान साहब, इश्तियाक अंसारी साहब, असां सभु वेठा आहियूं। उहो सबक़ु इहो हो त सिंध नज़रियनि नारनि झंडनि खां मुक़दस आहे। इहो दर्स साईं जीएम से ॾिनो। तंहिं करे असां चयोसीं त इहा दरिया बचायो, सिंध बचायो जी जेका एजेंडा आहे इहा नज़रियनि खां मुक़दस आहे। डॉक्टर नियाज़ साहब ऐं असां फ़ैसिलो कयोसीं त हिन तहरीक जो सिपाही थी धरतीअ जे दंग जो मुहाफ़िज़ थी विढ़ंदासीं पर ख़ामोश न थींदासीं। ऐं पोइ तव्हां ॾिठो त इहो ॻाढ़ो झंडो असांखे को लेखे न लेखे असां सिंध यार जे लेखे। सरदार अंबिया रसूलुल्लाह चयो हो त हुब्बुल वतनी मिनल ईमान। इस्लाम जे लाइ न चयो त हुब्बुल इस्लाम मिनल ईमान। वतन जी हुब गैरत आहे, गैरत खां मथे को नज़रियो ऐं ॿी का शइ मुक़दस वतन खां मथे न आहे। तंहिं करे असां हुन तहरीक में हासिल